वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। तुंहिंजे उम्मत जे आशान बि मूसा खे हैरान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। काथे क़ुरान में रब फरमायो वज़ुहा वल्लैल सदा, इन में चेहरे ऐं ज़ुल्फ़न जो पाण खयों वा कसम खुदा। काथे क़ुरान में रब फरमायो वज़ुहा वल्लैल सदा, इन में चेहरे ऐं ज़ुल्फ़न जो पाण खयों वा कसम खुदा। आगे नबियन का अफ़ज़ल तुंहिंजो रब आमान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। तुंहिंजे उम्मत जे आशान बि मूसा खे हैरान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। माण्हू ज़िंदगी पूरींदा पंहिंजनि प्यारनि न्याणियुनि खे। तुंहिंजे अचण सां ॾाढी ख़ुशी थी माण्हुनि सभु मुंझारनि खे। माण्हू ज़िंदगी पूरींदा पंहिंजनि प्यारनि न्याणियुनि खे। तुंहिंजे अचण सां ॾाढी ख़ुशी थी माण्हुनि सभु मुंझारनि खे। इज़त वारियूं थियूं न्याणियूं जो तोई मथनि एहसान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। तुंहिंजे उम्मत जे आशान बि मूसा खे हैरान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। तुंहिंजी छा तारीफ़ कयां तूं अकमल आगे मोर मिठा। ईसा मूसा तोड़े यूसुफ हुस्न मथा सभु घोर सदा। तुंहिंजी छा तारीफ़ कयां मां अकमल आगे मोर मिठा। ईसा मूसा तोड़े यूसुफ हुस्न मथा सभु घोर सदा। हुस्न में माण्हू तुंहिंजे मुक़ाबिल नाहे कोई सुभान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। तुंहिंजे उम्मत जे आशान बि मूसा खे हैरान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। नज़र पई यूसुफ ते जंहिंजी हथड़ा तंहिंजा वढिजी विया। तोखे ॾिठो जंहिं मुंहिंजा साईं गर्दन तिन जा कटिजी विया। नज़र पई यूसुफ ते जंहिंजी हथड़ा तंहिंजा वढिजी विया। तोखे ॾिसण सां मुंहिंजा साईं गर्दन तिन जा कटिजी विया। कीअं बिचारा शान गाए जंहिंखे मौला आज़ी शान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो। तुंहिंजे उम्मत जे आशान बि मूसा खे हैरान कयो।
वरफ़ना लक ज़िक्र के तुंहिंजो शान क़ुरान बयान कयो।